अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर हलूं था पंहिंजे अपडेट जी तरफ़। जी दोस्तों, त तव्हां ॾिठो त शेरदिल, गुलाम, गौहर ऐं मल्हार गॾिजी माना बालाज खान जे घेर ते हमलो कयो, पर नाकामयाब मंठारा उन्हनि खे नाकाम बणाए छॾियो दोस्तों। त शेरदिल जी पूरी तयारी त उहो गौराम खान खे बि ॾिसंदो त कैद में कहिड़े हाल में आहे ऐं पंहिंजो माना रोशन खे बि छॾाईंदो, पर हू नाकाम वियो ऐं फायरिंग जी ॾे वठि थी, जंहिंमें दोस्तों मल्हार जी जान ख़तरे में हुई ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु गौहर जे करे हुनजी जान ख़तरे में हुई। हू पाण बचाए मोटी आयो ऐं पोइ हुन गुलाम गौहर खे चवणु लॻो त तूं मूंखे अकेलो छॾे आहीं, तोखे शर्म हया ई न आहे जो मूंखे कुझु थी वञे, हुनजे वठ में हुयुमि मां। जी दोस्तों, त पोइ साईं गौहर मल्हार खां माफ़ी वरिती ऐं मल्हार चयो त तव्हां तयारी कयो ॿीहर हमले जी, पर इन शर्त ते त बालाज खान खे इहा ख़बर न पए त हमले करण वारा असां हुआसीं, जे ॿीहर बि असां हुन ते हमलो करे सघूं। जी दोस्तों, त ॿिए पासे जेको आहे त शाहनवाज़ खान खे पंहिंजो पुटु चई रहियो आहे मीर, त तव्हां बालाज खान खां डिॼो था, तंहिंजे करे ॻोठु वापसि न पिया हलो। तव्हांखे चाचा बालाज खान खां डिॼणु न खपे, हलो ॻोठु वापसि, मूंखे ॻोठु सुकून थो अचे। तंहिं ते हुन चयो त ठीकु आहे मीर पुटु, असां बिल्कुलु हलंदासीं। तंहिं ते मीर नाराज़ थी वियो त तव्हां मूंखे सिर्फ़ु ॾटा ॾींदा आहियो ऐं तव्हां की न आहियो। ऐं जॾहिं मीर वियो त पंहिंजे ज़ाल मुड़ुस सां ॻाल्हाइणु लॻा दोस्तों, त वाक़ई माना शाहनवाज़ खान इहा ॻाल्हि कई त मां बालाज खान खां डिॼां थो, इन जे करे त मतां हू मुंहिंजे पुट खे नुक़सानु ॾिए। ईंदड़ एपिसोड में जेको आहे त बालाज खान जेको आहे त रोशन खां पुछंदो त कहिड़ा माण्हू हुआ जंहिं हमलो कयो, त हुन रोशन हुनखे ॾसींदो त कहिड़ा माण्हू हुआ, कहिड़ा ई माण्हू हुआ, पर जे मां आज़ादु थियुमि त तुंहिंजी वस्ती मां बि रन कंदुमि। तंहिं ते हू कावड़जी हुनखे मारण जी कोशिशि कंदा, हुनजा वाठा बालाज खान जा। ॿिए पासे ईंदड़ एपिसोड में जेको कमदार आहे त वरियल ऐं सिकंदर ख़िलाफ़ु बालाज खान खे मछराईंदो, त इहे ई थी सघनि था असांजे हमले करण जे पोयां दोस्तों। त इहे एपिसोड धमाकेदार थियण वारो आहे। वरी मिलंदासीं नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।